अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। यार अॼु जो जेको वीडियो आहे इहो तमामु हिकिड़ो इंफॉर्मेशनल वीडियो आहे ऐं तव्हां लाइ कुझु माना इम्पोर्टेंट थी सघे थो। ऐं यार गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां असांजे घर में हिकिड़ो जानवर आयो, अलाए कहिड़ो हुयो आहे उहो, उहे जेतिरो आहे ऐं उन मतिलबु ॾाढो आधार करे रखियो आहे। उहो ॾाढो माना ख़तरनाक जानवर आहे। उन लाइ असां हीअ वठी आया आहियूं ॾियारी। त हितां असां हीअ जेका विच में लड़के थी हिन में असां हिन में कुझु टंगींदासीं, जंहिंजी वजह सां उहो हितां ईंदो ऐं हिन में पोइ किरी पवंदो ऐं उन खां पोइ जॾहिं हिन में फासी पवंदो त उन खां पोइ असां हीअ गेट खोले ऐं हुनखे ॿाहिरि छॾे ईंदासीं, ठीकु आहे। ऐं मतिलबु हीअ अलाए कहिड़ो जानवर आहे, मां त हिन खे कॾहिं ज़िंदगी में न ॾिठो। ऐं सो अॼु राति असां रखंदासीं ऐं ॾिसूं था त इहो एक्सपेरिमेंट असांजो कीअं थो वञे ऐं कीअं थो पकड़िजे। ऐं वधीक ॾिसूं था वीडियो खे ऐं हे के अहिड़ी जॻह ते फिट था कयूं जिथां गुज़रंदो रहंदो आहे। हिन में कुझु अहिड़ो फिट करे छॾींदासीं, ठीकु आहे गाइस। अचो त वधीक ॾिसूं था। ऐं हे गोश्त खोर जानवर आहे जेको इंसान खे नुक़सानु पहुचाए सघे थो, सो थोरो ख़्याल सां। ऐं इन खां अगरि ॾिसो त तव्हां साइड थी करे माना परते रहो। हाणे अचो हे रखूं था ऐं ॾिसूं था त कीअं इहो एक्सपेरिमेंट थिए थो। जीअं त तव्हां ॾिसी सघो था त हीअ असां फिट करे छॾियो आहे। हिते हो घणो घुमंदो रहंदो आहे, घणो असां हुनखे ॾिठो आहे। ऐं बसि अगरि हे वीडियो सुबुह जो अगरि पकड़िजी वियो त इनशाला सुबुह जो हे वीडियो कंटिन्यू कंदासीं, न त मूंखे ख़बर न आहे त हिन वीडियो छा थींदो। सो ॾिसूं था ऐं सुबुह जो मिलूं था। ही छछूंदर आहे जेको राति सॼी राति जी महिनत खां पोइ वञी फाथो आहे। हिन असां पिंजरे खे रखी छॾियोसीं ऐं हिन असांखे ॾाढो तंग कयो घर में। हीउ पकड़णु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेकॾहिं हीउ पिंजरो अवां वठी घर में रखंदा, हिन पिंजरे में हितां जीअं ई हीउ दाख़िलु थींदो ऐं जीअं हीउ अंदरि वेंदो त हिन मां लही वेंदो, पोइ हीउ निकिरी न सघंदो। हीउ अवां ॾिसो, हीउ ॾाढो अजीब क़िस्म जो जानवर थींदो आहे। हींअर इन पिंजरे में वेठे वेठे हिकिड़ी किरड़ी अची वई जेका हिन खाई छॾी आहे जीअरी, जंहिंजा हे पेर अञा ताईं बचियल आहिनि। ही जेकॾहिं कंहिं नंढे ॿार खे या कंहिं वॾे माण्हू खे चक पाए त हिन में नुक़सानु थी सघे थो। हाणे असां हिनखे ॿाहिरि उछलाइण वेंदासीं, हिनखे उते वञी आज़ादु कंदासीं। हीउ गोश्त खोर जानवर आहे ऐं हीउ माण्हू खे ज़ख़्मी करे सघे थो, निंड पियल माण्हू खे, ख़ासि करे उहे माण्हू जेके फ्लैटुनि में मकाननि में हेठि सुम्हंदड़ आहिनि, खटुनि ते सुम्हंदड़ न आहिनि या बेड ते, उन्हनि खे खपे त पंहिंजे घरनि में एहतियात करियो ऐं हिन खां बचण जी कोशिशि करियो। जेकॾहिं कंहिं घर में हीउ जानवर ॾिठो वञे थो त उनखे हिन क़िस्म जे पिंजरे में अवां पकड़ियो ऐं उनखे अवां पंहिंजे घर वारनि खे ऐं पाण खे हिन जे नुक़सान खां बचायो। ओके गाइस, जीअं तव्हां ॾिसो था त हाणे असां हिनखे ॿाहिरि खणी आया आहियूं ऐं हाणे हिनखे असां छॾण वारा आहियूं। ऐं पिंजरो असां खोलियोसीं, पिंजरे जो मुंहुं खोलियोसीं ऐं हिनखे हाणे असां छॾींदासीं ॿाहिरि, पर ॾिसूं कीअं थो निकिरे। ऐं मां वीडियो बि भरे रहियो आहियां ऐं पिंजरे खे लता हणी रहिया आहियूं त ॾिसूं निकिरे थो या न। पर हे बि वॾो हरामी आहे, नुक़सानकार जानवर आहे। हिन खां थोरो केयर करे पंहिंजो पंहिंजे पाण खे बचाए करे पोइ मतिलबु हिनखे छॾींदासीं। ऐं हाणे खोलियो आहे हिनखे ऐं ॾिसूं उहो कीअं थो निकिरे। वन बाबा, हा। ऐं तव्हां ॾिसी सघो था त कीअं निकिरी भॼी रहियो आहे। हिन खां जेतिरो थी सघे परे रहो, छाकाणि त हे ॾाढो नुक़सानकार जानवर आहे। ओके सो गाइस, जीअं तव्हां ॾिठो त असां हिन जानवर खे केतिरे सां मतिलबु आसानी सां पकड़े वरितोसीं हिन ॼार जी मदद सां। ऐं हे ॾाढो फ़ाइदेमंद ॼार आहे, तव्हांखे बि घर में रखणु खपे। कूओ जा ॿिया अहिड़ा जानवर अगरि थी सघनि था जेके तव्हांखे नुक़सानु ॾेई सघनि था, त उनजे करे हे तमामु ज़रूरी आहे। हे शहर में तव्हांखे 100-150 ते मिली वेंदो, हेॾो माना को हो न आहे। हे ॾाढो मुफ़ीद आहे तव्हां लाइ। ऐं अॼु जो वीडियो जेको आहे यार, उहो उनजो मतिलबु हिकिड़ो ई मैसेज आहे त इन जेको जानवर आहे उन खां तव्हां महफ़ूज़ रहो। ऐं ॾिसो त अगरि अहिड़ो ॼार तव्हां वठंदव न त तव्हां महफ़ूज़ रहंदव। सो बसि अॼु जो वीडियो को मतिलबु हिकिड़ो मैसेज हुयो, शॉर्ट हिकिड़ो मतिलबु नसीहत वारो वीडियो हुयो त तव्हां जीअं अहिड़े अगरि जानवर तव्हां ॾिसो त उन खां तव्हां महफ़ूज़ रहो। बसि अल्लाह हाफ़िज़।